सिंधु मां इरफान जूं हॾियूं ऐं पिंजरो मिलियो। उन जे जिस्म ते का बि कपिड़े जी लीड़ चुंबड़ियल न हुई। कंध खां मथे वारो हिसो ग़ाइबु हुयो। उहो सभु कुझु कंहिं ऐं कीअं कयो? मुश्ताक टांवरी। सिंध में 80 खां 90 वारो ॾहाको क़ौम परस्ती जे उरूज वारो वक़्तु हुयो। उन ॾहाके में साईं जीएम सैद जी अॻुवाणी में सिंध क़ौमी इतिहाद जुड़ियो, जंहिं सिंध जे नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त लाइ मुनज़िम जदोजहद कई। उहा ॿी ॻाल्हि आहे जो किन पंहिंजनि जे प्रकारनि जे करे सिंध जो उहो पुख़्तो ऐं मुनज़िम इतिहाद घणो वक़्तु जटा न करे सघियो। पर हैदराबाद ऐं कराची में ॿोली जे फ़साद ऐं सिंध में बिहारियुनि खे अचण खां रोकण ऐं ॿियनि क़ौमी मक़सदनि में उन इतिहाद भरपूर किरदारु अदा कयो। उन वक़्तु टोडी फाटक केस जा असीर आज़ादु थिया हुआ। जीअं सिंध तहरीक ऐं सिंध क़ौमी इतिहाद गॾियल तौरु जलसा करे आज़ादु थींदड़ असीरनि खे आजियाणा पे ॾिना। खैरपुर ज़िले में मुंहिंजे शहर भोजदार वॾा वेझो टालपुर वॾा में हिकु जलसो थियो, जंहिंमें आज़ादु थींदड़ असीरनि हिसो वरितो। उन जलसे में उन वक़्तु जिसाफ़ जे मरकज़ी प्रेस सेक्रेटरी इरफान महदी ऐं जीअं सिंध तहरीक जे सदर ऐं टोड़ी जे असीर गुल मोहम्मद जखरानी खे संदसि तस्वीर तोहफ़े तौरु ॾिनी हुई। उन जलसे में इरफान महदी जी तक़रीर सभिनी खां मुनफ़रद हुई ऐं जॾहिं इरफान स्टेज तां ॻाल्हाए पियो त राति जे वॻड़े में हर पासे शांति छायल हुई। ईअं पिए लॻो ॼण सिंध जो ॾाहो सियासतदान अब्दुल वाहिद आरीसर जवान थी तक़रीर कंदो हुजे। तारीख़ अदब क़ौमी दर्द सां भरियल बहितरीन तलफ़ुज़ उचारण सां सजायल इरफान महदी जी तक़रीर अॼु बि मुंहिंजे सोचनि में समायल आहे। इरफान महदी हिकु ख़ूबी वारी शख़्सियत न पर घण रुखी शख़्सियत जो मालिक हुयो। इरफान महदी तमामु हसीन व जमील हुयो। हुस्न जी देवी इरफान ते महिरबान हुई। हू हर रूप में सुहिणो इरफी लॻंदो हुयो। इरफान खे बुख ऐं ॻणती हुई त सिर्फ़ु हिकु हुई त सिंध ऐं सिंध वासी कॾहिं तलीम याफ़्ता थींदा ऐं कॾहिं सिंध वासी ख़ुशहाल थींदा। टोडी फाटक जे वाक़े खां पोइ इरफान जवान मर्दी ऐं साबित क़दमी जो मुज़ाहिरो कंदे जेको हिकु पंहिंजो आला मक़ाम ठाहियो हुयो, सो सॼी सिंध वासियुनि ऐं क़ौम परस्त लॾे खे अॼु बि यादि आहे। इरफान जूं ठाहियल प्रेस रिलीज़ बि हिकु नुमाया हैसियत रखंदियूं हुयूं। इरफान चिटो मौक़ुफ़ रखण वारनि मां हुयो। अगर मगर जा लफ़्ज़ हिन जी डिक्शनरी में ई न हुआ। फ़क़ीरानी तबियत जे मालिक इरफान महदी जो जनम ऐं विछोड़ो सावण जी रुत में थियो। 3 ऐं 4 अगस्त 1991 जी विच वारी राति सिंधु जे लहरुनि में इरफान जे वजूद खे लुणंदे या ॿुॾंदे ॾिठो वियो। 4 अगस्त 1991 में इरफान हमेशह जे लाइ नंढड़ी उमिरि में विछड़ी वियो। सिंधु मां इरफान जूं हॾियूं पिंजरो मिलियो। उन जे जिस्म ते का बि कपिड़े जी का लीड़ चुंबड़ियल न हुई। कंध खां मथे वारो हिसो बि ग़ाइबु हुयो। उहो सभु कुझु कंहिं ऐं कीअं कयो, उन माजरा खे बि को सुलझाए न सघियो आहे।